हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अब आयो डायरेक्टर ॻाल्हाए थो टीवी वारो। जी डायरेक्टर फरदीन। मूंखे यार वॾो अदाकारी जो शौक़ु आहे ॿुधई। अच्छा तव्हांजो नालो? मुंहिंजो नालो बसि मिड़ई आहे खपतू। खपतू खपतू मां माना अदाकारी मूंखां पोइ माना दंग आहे मां कयो नथो मिले न। चांस इहो नथो मिले, इहो चांस चई न, इहो मिले त मां हेॾी अदाकारी कयां। मूंखे माना जहिड़ी अदाकारी कराए माना करे वेंदो आहे। पहिरें किथे अदाकारी कई अथव? मां हे मेलो लॻो सेवण ते जी हिते मुंहिंजा फोटू लॻल हुया पोस्टर। अच्छा मां अदाकार माना हद साईं, मां अहिड़ी अदाकारी कंदो आहियां पर मूंखे इहो नथो मिले न चांस। अच्छा ॿियो छा छा करे सघो था अदाकारी में तव्हां? मां साईं भली केॾो वॾो वण हुजे मां उन ते बि चढ़ी वञा, भोलो बि न पुॼे मूंसां ॿुधई। अच्छा अच्छा मां खिलंदो बीहड़ो आहियां, मां खिली ॾेखारे खिली ॾेखारे ॾिसे थो जेनारो सीन थी वियो। अच्छा ॿियो छा छा करे सघो था? ॿियो इहो त हिकु मां ॻाल्हि कंदो भाई सिधी, जेकॾहिं गुंडा हुजनि न 10 मां उन्हनि सां न विड़ी सघंदो मां। उहो छो? वॾा माण्हू ॾाढा न, हिकु ॿ हुजे त हुन सां बि मां माना पुॼी सघां थो। अरे उहो फिल्म हूंदी आहे चई में न विड़बो आहे। मां जी अदाकारी माना चवां थो बसि डायरेक्टर साहिब छा ॿुधाए, मां माना अदाकारी भरी पई आहे मूं में। अच्छा अच्छा ॿियो छा करे सघो था? छा छा करे सघो था? ॿियो इहो रस्ते ते बि घुमी सघां थो मां कलाक खनि। अच्छा रस्ते ते माना बैलेंस करे घुमी सघो था? हा मां बिल्डिंग खां ॿी बिल्डिंग ताईं। हा ईअं ॿुधई भाउ, मूंखे बसि हो नथो मिले चांस मिले त मां हीअं अदाकार सभु पोइते करे ॾेखारियां। वाह 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 असांजी फिल्म साइन थिए थी। हा फानूस फिल्म, उन्ही में मां तोखे बसि 1 साल जे लाइ तोखे न साइन कयां थो। ॾिसे थो खिलण मुंहिंजो, खिलण ते वॾो माण्हू खिलंदासीं। ॿियो छा करे सघो था? ॿियो मां रड़ करे सघां थो, रड़ वॾी थी आहे मूंखे। अच्छा करे ॾेखारियो। बचकर हिते बीहंदे चकनि जी फिफड़ कढी विझंदो छा, या बंदूक हुजे बि उन सां माण्हू चई सघे थो बंदूक जी फिफड़ कढी विझंदो बसि। मूंखे माना हो नथो मिले न इहो मिली पए त मां चवां थो हीअं मां दुनिया में मशहूरु थियां। एॾी अदाकारी भरियल आहे मूं में। अच्छा ॾिसे थो खिलण। हाणे डायरेक्टर साहिब हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि अथई भाउ, मुंहिंजो कंहिं जाफ़ा सां जेको आहे छीन न भरजांइ बेली। लेडीज सां मतलब न करूं? हाँ इहो लेडीज जो बस यार मेरे का ॻाल्हि आहे, बाक़ी उहो मां अदाकारी में भरियल आहे, रुगो मूंखे हो नथो मिले। अरे लेडीज सां त हर फिल्म में हर ड्रामे में लेडीज लाज़मी हूंदी न, तव्हां लेडीज सां छो न एक्ट कंदा आहियो? न बाबा ॻाल्हि खुटल थी, मां जाफ़ा माण्हू सां न भरींदोमांइ, छो हिकु ॻाल्हि आहे मजबूरी आहे। ॿुधायो सही न कहिड़ी मजबूरी आहे? ॿुधई त नथो न कुझु कोन्हे। दरअसल ॻाल्हि ईअं आहे न यार, मां माई खां पंहिंजी को ॾाढो डिॼंदो आहे, काथे इहो छीन जाफ़ा काथे माना जाफ़ा सां वेझो भरियमि सीन भरियमि, मारी ज़ाल ॾिठो न पोइ चबो हिकु हेॾो ईंदी ॿियो हेॾो ईंदी पोइ असां अस्पताल। हाँ इन्हनि को सवाइ बि ज़िंदगी नथी गुज़रे, जाफ़नि गुज़ार ज़ाल मारी आहे छिटी तो ॻाल्हि कंदो वॾो कुटे दी आहे।
तुंहिंजे लाइ सीन अहिड़ो ॻोल्हूं छा? हाँ मां बि अदाकारी वॾी आहे पर तोखे हो नथो मिले चांस ओ इहो चांस सीन में लेडीज अची वञे त पोइ न पोइ मां न भरींदो ॻाल्हि थी थिए अच्छा बाक़ी भरे वञे जेको बि चऊं रसी ते बि चढ़ी वञे खूह ते बि माना मौज जे खूह ते बि हली वञे एक्चुअली जय स्कूटर आहे भॼाए गाॾी छा भॼाए भॼणो बि ॾाढो आहे अच्छा सही आहे बस तूं साइन थी वे तूं माना असांजो बस हाणे एक्टर आहे हाल बस पोइ इहा महिरबानी पोइ ईंदो छा कैमरा मां पोइ इहो जाफ़ा में न भरजाए मुंहिंजो सीन हा ठीकु ठीकु आहे